अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। चनाइन त जंहिं वक़्तु घुरायो त हलिया ईंदासीं, जंहिं वक़्तु घुरायो त हलिया ईंदासीं, महफ़िल खे मचायो त हलिया ईंदासीं। ही मेड़ ख़ुशियुनि जा त सवें ॿार अचनि पिया, सूर्य ते सॾायो त हलिया ईंदासीं। तक़रीब जो आगाज़ कयूं था लाखीणे लतीफ़ भिट धणीअ जे शेर सां त जे तूं बेतबाई, जे तूं बेतबाई से आयतूं आहिनि, जे तूं बेतबाई से आयतूं आहिनि, नियो मन लाइन पिरिया संदे पार ॾे। इमदाद ओठो उन जी मां तव्हांखे जदोजहद जी कहाणी छा ॿुधायां। हू पंहिंजे ज़ात में हिकु मुकमिल कहाणी आहे, हिकु मुकमिल किताबु आहे। उनजो हिकिड़ो वॾो दर्दीलो जोखम जो सफ़र आहे, जंहिंजे में हुन हणा वणा महिनतूं कयूं आहिनि, कशाला कया आहिनि, कॾहिं ज़ालिम जे आॾो सिर न निवायो आहे ऐं हिकिड़ी वॾी जदोजहद खां पोइ अॼु लंडन में पहुची हिकु रेडियो क़ाइमु कयो आहे जंहिंजो नालो आहे वॉइस ऑफ सिंध। वॉइस ऑफ सिंध जा अॼु अल्हम्दुलिल्लाह 6 साल पूरा थिया आहिनि। नंढड़ो अबहम ॿार वॾो थी 6 सालनि जो थियो आहे। पर हिकिड़ी ॿी ख़ुशख़बरी तव्हांखे ॿुधायां त अॼु रेडियो वॉइस ऑफ सिंध सां गॾु अदा इमदाद जी बि बर्थडे आहे। जनम ॾींहं जो लखे मुबारक। भिट धणी तुंहिंजे वतन ते काल्ह जे हाया हली, भिट धणी तुंहिंजे वतन ते काल्ह जे आया हली, सूर ॾींदा ई रहिया पोइ बि जीअ में जालींदा रहिया। भिट धणी तुंहिंजे वतन ते काल्ह जे आया हली, सूर ॾींदा ई रहिया पोइ बि जीअ में जालींदा रहिया। सिंध जे जोगियुनि जिया ॿिया सिर फिरिया काथे सॼण, सिंध जे जोगियुनि जिया ॿिया सिर फिरिया काथे सॼण। ॾंग खाईंदा रहिया पोइ बि नांग पालींदा रहिया। ऐं इहो ॾंग खाइण वारो इंसान अदा इमदाद ओढो, जंहिं उहे ॾंग उहे सूर सिर्फ़ु पाण कोन खाधा, उनजे सॼे ख़ानदान उहे ॾंग खाधा ऐं उन्हनि जे ज़हर खे बर्दाश्त कयो ऐं मुड़स्तीमो ॾिनो। मां जंहिं भाउ खे अचण जे लाइ हिते दावत ॾींदसि, उनजो जहिड़ो नालो सुठो तहिड़ी उनजी ज़ात सुठी। सिंधीअ में चवंदा आहिनि त साईं सैयद मेरो त बि 5 सेरो। सैयदनि जे दुआ खां सवाइ असां सिंधी माण्हू पंहिंजो पाण खे अधूरो सम्झंदा आहियूं। संदन नालो आहे सैयद सरवर अली शाह। मां संदन लाइ सिर्फ़ु इहो चवंदसि त सिंधी माण्हू सुहिणा जुग जुग शाल जीअनि, ॾाढ़ूं दाणा ॾंदड़ा कजला नेण कुहन, सिंधनि सबाजन सूंहं वधाई सिंध जी। सैयद सरवर अली शाह। महिरबानी मैडम नसरीन। मैडम नसरीन मुंहिंजी उस्ताद आहे ऐं सम दुआऊं बि करे महिरबानी। ऐं वरी तक़रीर साईं इशारती साईं जे शेर सां कंदुसि। मोहब्बती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, तिनी जे वेड़े पाण ईंदो बादशाह। मान वारा साईं इमदाद साहब ऐं सिंधी भेनरो ऐं भाइरो, जीअं सिंधी आवाम ऐं जीअं सिंधी ॿोली, ऐं तमामु थोराइतो आहियां साईं जिन जो जिन मौक़ो ॾिनो हिते अचण जो। मूंखे यादि आहे त 2012 में साईं इमदाद साहब सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात थी, फ़ोन ते ॻाल्हि ॿोल थी त साईं जिन चयो आऊं FM रेडियो खोलणु थो चाहियां। ऐं शायदि उन वक़्तु साईं जो आइडिया इहो त FM रेडियो सुठो हूंदो। पोइ साईं जिन जाखोड़ कई, पुछा छा कई त पर साईं जिन खे सलाह ॾिनी वई त जेकॾहिं छा FM रेडियो जी ब्रॉडकास्टिंग वेरी लिमिटेड हूंदी आहे त पोइ वरी जिन साईं जिन रेडियो ऑन द वेबसाइट खोलियो। पर उन वक़्तु साईं जो पंहिंजी आइडिया आई हुई त आऊं TV खोलींदसि। ऐं उहा अॼु वरी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त साईं जिन जो TV वारो ख़्वाबु पूरो थी वियो। ऐं इहा वेब TV आहे। ऐं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त इंटरनेट जेको आहे न इज़ अ कम्युनिकेशन हाईवे रियली which crosses across the borders, doesn't see any borders.
तो साईं जी वेब टीवी ऐं वेब रेडियो लाड़काणे खां लंडन ताईं, मातलीअ खां मुंबई ताईं ऐं कैनेडा खां कोलंबो ताईं जेको आहे न सभिनी सिंधियुनि खे गॾे छॾियो आहे। एक्चुअली ऐं जेको इंटरनेट आहे उन जूं के ख़ामियूं आहिनि, छो त जेके नंढियूं ॿोलियूं आहिनि उन्हनि खे इंटरनेट जे अचण सां ख़तरो आहे। जीअं व्हाट्सअप में असां ॾिठो आहे, मूं ॾिठो आहे त काफ़ी सिंधी भाइर ऐं भेनरूं पंहिंजो पैगाम जेको आहे उहो उर्दूअ में, पर रोमन उर्दू में अल्फ़ाबेट लिखी करे कान थियूं, पर हाणे कुझु सिंधी लाइक एंड्रॉइड का ऐप बि आहे जंहिंमें तव्हां सिंधीअ में ॻाल्हायो त हू सिंधी में लिखी सघे थी, उन मैसेज खे तव्हां मोकिले सघो था। पर इन जे करे इंटरनेट जा असां कई फ़ाइदा असीं वठी सघूं था, ऐं जिन माण्हुनि खे मीडिया खे यूज़ कनि प्रॉपरली त उहे उन मां बेनिफिट वठी सघनि था। वॉइस ऑफ रेडियो आऊं जॾहिं राति वक़्तु वेही कमु कंदो आहियां, आऊं बेसिकली रिसर्चर आहियां, त साईं जन जो रेडियो हलाए छॾींदो आहियां, ॿुधंदो आहियां। मूंखे ईअं लॻंदो आहे त आऊं या केॾीमहिल सेवण में वेठो आहियां, केॾीमहिल आऊं झोक शरीफ़ में वेठो आहियां, केॾीमहिल मटियारी में वेठो आहियां, छो त उते जा सभु प्रोग्राम रिकॉर्डेड हलंदा आहिनि। के मज़ाहिमती शाइरी हूंदी आहे, केॾीमहिल जेके आहिनि सिंधी यूनिवर्सिटी में कई सीरियस जेके आहिनि डिस्कशन डिबेट्स हलंदा आहिनि। ईअं लॻे त तव्हां उते परॾेह में वेही करे ॾेह में आहियो। ऐं उन खां अलावा भारत में, मलेशिया में, कैनेडा में या त यूके में वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी कॉन्फ्रेंस हुजे या सिंधी संगत जो मेड़ाको हुजे, उहे सभु रिकॉर्डिंग हलनि थियूं। ऐं जेकर तव्हां कंहिं सबब जे करे उन्हनि में नथा वञी सघो त बि तव्हां वञी सघो था। इहे सभई सुठियूं ॻाल्हियूं, पर जीअं त असांजी भेण चयो, साईं जन जी न्याणी चयो त असांखे साईं जन जी मदद करणु खपे। मदद इहा बि आहे त असीं सभु गॾु थिया आहियूं, इहो बि हिकिड़ो तरीक़ो आहे। ॿियो तरीक़ो इहो बि आहे त साईं जन जी जेको वेब टीवी आहे ऐं रेडियो आहे उन में पंहिंजो टाइम ॾियूं फ्री ऑफ कॉस्ट, विदाउट एनी लाइक पेमेंट। टियों तरीक़ो इहो आहे त साईं जी माली सहकार कयूं। सम्झो न, आऊं नंढड़ी शुरूआति आऊं पाण सां कयां थो, साईं जन खे आऊं थोरी माली मदद कयां थो, पर सभिनी तव्हां दोस्तनि खे, भेनरुनि खे गुज़ारिश कंदुसि त साईं जन जी माली सहकार कयो। छा त साईं पाण रिटायर माण्हू आहे ऐं साईं जो को ॿियो को इनकम जो ज़रियो कोन्हे। ऐं वेब जेको रेडियो आहे, मोस्टली तव्हां ॾिठो त वेबसाइट ते हिकिड़ा एडवर्टाइज़ बि हलंदा आहिनि, पर साईं जी उहो जेको रेडियो वेबसाइट आहे मूंखे को एडवर्टाइज़ नज़र कोन आया। शायदि उहे अॻिते हली अचनि, या जॾहिं वेब टीवी अचे त उन मां असीं थोरी इनकम जनरेशन करे सघूं था। को बि प्रोजेक्ट विदाउट फाइनेंशियल प्लानिंग या बिज़नेस केस खां सवाइ हली कोन थो सघे। इन करे आऊं तव्हां सभिनी भाइरनि भेनरुनि खे गुज़ारिश कंदुसि, या जेके हिते आहिनि या हिते न आहिनि परॾेह में जेके ॿुधनि पिया, उहे सभई साईं जन जी मदद कनि, इख़लाक़ी माली सहायता कनि, त इहो साईं जन जो ख़्वाबु असां सभिनी सिंधियुनि जो ख़्वाबु पूरो थिए, जंहिंमें रेडियो ऐं टीवी जेके आहिनि ऑन द वेब हुजनि। ऐं इहो रेडियो ऐं टीवी हिकिड़ो असांजे लाइ हिकिड़ो सोर्स आहे त सिंध में जेका गवर्नमेंट कारकर्दगी करे पई उन ते बि नज़र रखूं त उहे छा था कनि। छा सिंध जा पैसा, सिंध जूं ज़मीनूं, सिंध जूं नौकरियूं परावनि खे ॾियनि था ऐं पाण खाइनि था, हड़प कनि था, पर असां उहे डिस्कशन करे उहे शुरू करे सघूं था। ॿिया केतिरा प्रोग्राम करे सघूं था, जीअं मिसाल जी ॻाल्हि तव्हां सिंधी अदबी संगत जो असां लेखक टाइप क़िस्म जो को प्रोग्राम बि रेडियो ते या टीवी ते करे सघूं था, ऐं या के किताब ट्रांसलेशन करे उहे बि करे सघूं था। तव्हां सां सभिनी भेनरुनि भाइरुनि खे अपील कंदुसि ॾेह में परॾेह में त साईं जन इमदाद साहिब जी मदद कनि। महिरबानी। जय सिंध, जय सिंधी आवाम। महिरबानी डॉक्टर सरवली शाह। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।